फेसबुक अकाउंट ठाहिण खां बाद हमेशह लाइ डिलीट करे सघिजे थो। अगर डिलीट कयूं त छा उहा डेटा असांजी महफ़ूज़ रहंदी या असां मैसेंजर वग़ैरह इस्तेमालु करे सघूं था। अकाउंट डिलीट कयूं सिर्फ़ मैसेंजर इस्तेमालु कयूं, छा इहो मुमकिन आहे? त इन सभिनी सुवालनि जा जवाब मां अव्हांखे ॾींदुमि अॼु जी हिन वीडियो में। अव्हांखे दरख़्वास्त आहे त मुंहिंजी वीडियो मुकमल ॾिसंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, अगर अव्हां पंहिंजे मोबाइल में फेसबुक जेका आईडी आहे अव्हांजी, अगर अव्हां उनखे हमेशह लाइ डिलीट करणु चाहियो था त यादि रखो उहो अकाउंट डिलीट करणु बिल्कुलु मुमकिन आहे, पॉसिबल आहे। लेकिन अगर तव्हां पंहिंजी डेटा खे सेव करणु चाहियो था त उहा डेटा तव्हां उन मां डाउनलोड करे बाद में तव्हां उनखे डिलीट कयो। अगर तव्हां ईअं न कंदव त अव्हांजे अकाउंट खे डिलीट करण सां अव्हांजी जेका मुकमल डेटा आहे उहा बि ख़तमु थी वेंदी, अव्हांजा मुकमल पेज बि ख़तमु थी वेंदा ऐं अव्हांजो मैसेंजर बि जेको इन फेसबुक सां आईडी सां लॉगिन हूंदो उहो बि अव्हांजो ख़तमु थी वेंदो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि अव्हां यादि रखो, अगर अव्हां अकाउंट डिलीट करण खां बाद 30 ॾींहंनि जे अंदरि हिकु महीने जे अंदरि अगरि तव्हां वापसि हिन खे लॉगिन कंदव त जेको डिलीट वारो जेको प्रोसेस आहे उहो कैंसिल थी वेंदो। इन करे तव्हांखे अकाउंट खे जेको आहे डिलीट करण खां बाद इनखे तव्हांखे लॉगिन नाहे करिणो। त हाणे हलूं था इहो तरीक़ो सिखण जे लाइ त अकाउंट खे डिलीट कीअं कजे हमेशह लाइ। तव्हां सभ खां पहिरीं पंहिंजे फेसबुक ते अचो। फेसबुक ते अचण खां बाद हिते तव्हां सेटिंग ते अचो। सेटिंग में अचण खां बाद हिते तव्हांखे हेठि स्क्रॉल डाउन कयो। स्क्रॉल डाउन करण सां सेटिंग एंड प्राइवेसी जो ऑप्शन ईंदो। तव्हांखे सेटिंग एंड प्राइवेसी जे ऑप्शन ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे पहिरें नंबर ते सेटिंग वारो ऑप्शन नज़र ईंदो। सेटिंग ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे पहिरें नंबर ते अकाउंट सेंटर वारो ऑप्शन नज़र ईंदो। दोस्तों, हिते अकाउंट सेंटर ते जॾहिं तव्हां क्लिक कंदव त जेका सेटिंग मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां उहा कंहिं मोबाइल में उहा सेटिंग शो थिए थी, कंहिं मोबाइल में उहा सेटिंग शो नथी थिए। फेसबुक वरी उनखे थोरो चेंज तरीक़े सां शो करे थो। त हाणे हलूं था, अगरि हिन में शो थिए थी त ठीकु आहे, तव्हांखे ॿुधायां थो। अगरि नथी थिए त पोइ तव्हांखे वरी मां ॿियो तरीक़ो ॾिसां थो। अकाउंट सेंटर ते अचो। अकाउंट सेंटर ते अचण खां बाद हिते तव्हांखे जेको पर्सनल डिटेल प्रोफाइल एंड पर्सनल डिटेल वारो ऑप्शन नज़र अचे थो, तव्हां हिन ते क्लिक कयो। हिन ते जीअं ई क्लिक कंदव त हेठि तव्हां स्क्रॉल डाउन जीअं कंदा ईंदो, जिथे मुंहिंजो मोबाइल नंबर लॻियल आहे ऐं डेट ऑफ बर्थ हेठि लॻियल आहे, त इन जे हेठों तव्हांखे हिकु ऑप्शन नज़र ईंदो डीएक्टिवेशन एंड डिटेल। हाणे इहो ऑप्शन हिते नज़र नथो अचे मूंखे, त इन लाइ मां अव्हांखे हिकिड़ो ॿियो आसान तरीक़ो ॿुधायां थो। सेटिंग मां वञी करे पहिरियों तव्हां हिनखे तलाश कयो। अगरि नथो लभे त पोइ तव्हांखे हिन जो आसान हिकिड़ो हल ॿुधायां थो। तव्हां फेसबुक जी सेटिंग में अचो ऐं डीएक्टिवेट, हिते ॾिसो मुंहिंजो सर्च थियल आहे, तव्हां हिते इहो सर्च कयो। जीअं तव्हां सर्च कंदव त तव्हांजे साम्हूं फेसबुक तव्हांजे उन जेको आहे प्रोफाइल जेके बि तव्हांजे मोबाइल में लॉगिन हूंदा उहे सभु तव्हांजे साम्हूं खणी ईंदो। हाणे तव्हां हिन मां कहिड़ो अकाउंट डिलीट करणु चाहियो था उहो तव्हांजे मथां आहे। हाणे डीएक्टिवेशन और डिलीशन हिते तव्हांखे लिखियलु नज़र अचे थो। तव्हां कंहिं बि पेज खे सिलेक्ट कयो, उनखे तव्हां डिलीट कयो। मिसाल मां हिनखे डिलीट करणु चाहियां थो त हाणे हिते ॾिसो डीएक्टिवेट प्रोफाइल एंड डिलीट प्रोफाइल। हाणे फेसबुक तव्हांखे हिते 2 ऑप्शन थो ॾिए, यानी अगरि तव्हां हिनखे हमेशह लाइ डिलीट करणु चाहियो था त हेठि डिलीट प्रोफाइल ते क्लिक कयो। अगरि तव्हां हिनखे आर्ज़ी तौरु ब्लॉक करणु चाहियो था त डीएक्टिवेट प्रोफाइल ते क्लिक कयो। हाणे इन जा जेको आहे अगरि तव्हां हमेशह लाइ डिलीट कंदव त तव्हांजा सभु पेजिस बि ख़तमु थी वेंदा ऐं अव्हांजा जेके मैसेंजर आहे उहो बि ख़तमु थी वेंदो। त अव्हां हिनखे आर्ज़ी तौरु ब्लॉक करे छॾियो। ब्लॉक करण सां छा थींदो त अव्हांजी जेको आहे मोबाइल में जेको मैसेंजर आहे उहो तव्हां डीएक्टिवेट प्रोफाइल जी मदद सां तव्हां उहो इस्तेमालु करे सघो था। तव्हांजो फेसबुक जी आईडी ब्लॉक थी वेंदी, लेकिन तव्हांजो मैसेंजर तव्हां हलाए सघो था। लेकिन अगरि तव्हां डिलीट करणु चाहियो था त डिलीट वारे ऑप्शन ते क्लिक करे हिते तव्हां हिनखे कंटिन्यू कयो। कंटिन्यू करण खां बाद हाणे तव्हां खां फेसबुक रीज़न पुछा कंदो त तव्हां इनखे डिलीट छो था करणु चाहियो। त तव्हां कोई बि हिकिड़ो रीज़न सिलेक्ट करे हिनखे कंटिन्यू कयो। कंटिन्यू करण खां बाद हिते तव्हां हिनखे वरी जेको आहे कंटिन्यू ते क्लिक कयो। कंटिन्यू क्लिक करण खां बाद हितां खां जेको आहे त हितां कुझु सेटिंग वग़ैरह तव्हां घुरंदो। हाणे तव्हांखे जेको कुझु बि हिन में हिनखे ॾियणो आहे उन खां बाद तव्हां हिनखे कंटिन्यू कयोसि।
हाणे तव्हां खां आख़िरी मरहले में फेसबुक हिते तव्हां खां जेको आहे पासवर्ड पुछा कंदो। जीअं ई तव्हां हिन खे पासवर्ड ॾींदव, पासवर्ड ॾियण सां हिते तव्हां कंटिन्यू कंदव त कंटिन्यू करण सां जेको आहे तव्हांजो फेसबुक अकाउंट डिलीट थी वेंदो। मां पासवर्ड लॻायां थो, लेकिन मूंखे अकाउंट डिलीट न आहे करिणो, सिर्फ़ु अव्हांखे तरीक़ेकार ॿुधायो आहे। मां पासवर्ड लॻाए करे अव्हांखे ॾेखारियां थो त अॻिते तव्हांखे छा करिणो आहे। उन खां बाद तव्हां हिन खे जीअं कंटिन्यू कंदव त कंटिन्यू करण खां जेको आहे पोइ तव्हांजो अकाउंट फेसबुक वारो डिलीट थी वेंदो, हमेशह लाइ ख़तमु थी वेंदो। त दोस्तों, उमेदु कयां थो हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि अव्हांखे वीडियो पसंदि आई आहे ऐं अव्हांखे हिन मां फ़ाइदो थियो आहे त अव्हांखे दरख़्वास्त आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।